खुशखबरी 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 प्यारा ॿारो तव्हां लाइ खुशखबरी थी रही है असांजी टी इंटरनेशनल नर्सरी रैम्स जी चटाभेटी। बिल्कुलु तव्हां तैयार थी वञो ऐं अॻे साल वांगुरु को बि हिकु बैत चूंडे यादि कंदा ऐं तव्हांजा माइट कढंदा तव्हांजो वीडियो उहो बैत चवंदे ऐं असांखे मोकिलींदा sindhisangat@gmail.com ते। यादि रहे त हिन चटाभेटीअ में तव्हांखे गुज़िरियल साल जी चटाभेटीअ में ॾिनल को बि बैत ॾियणो न आहे। तव्हांखे सिंधी साथी बि बणिजणो आहे ऐं हा मिलंदा तव्हांखे 20 इनाम टैबलेट्स, कंप्यूटर जा टैबलेट्स थींदा तव्हांजा इनाम। उन खां सवाइ तव्हांजो वीडियो विझंदासीं असां पंहिंजे यूट्यूब चैनल ते जंहिंजो नालो आहे सिंधी संगत किड्स, जंहिं ते अॻु में ई 2000 वीडियो पिया आहिनि। तव्हां अॼु ई ॾिसो ऐं तव्हांखे मिलंदो हिकिड़ो पार्टिसिपेशन सर्टिफिकेट। त देरि न कयो, अॼु ई पंहिंजे माउ पीउ खे चई, टीचर्स खे चई को बैत यादि करियो ऐं हा बैत डाउनलोड करियो जेको ॾिनल आहे असांजी वेबसाइट sindhisangat.com ते ऐं उहो तव्हांखे असांजी मोबाइल ऐप लर्न सिंधी ते बि मिलंदो। सो देरि न करे यकदमि शुरू कयो, तयारी कयो। जय झूलेलाल।